काकी असां ख़बर वरिती आहे त काका मुंहिंजे शहर पियो वञे। अलाए अम्मा, सोचींदो त वते थो पियो, पर वञण जे लाइ का पके ताईं सुवारी बि त हुजे न, वेंदो छा ते? पंधु काकी पंधु, पंधु पके ताईं कोन करे सघंदो। न अम्मा, पंधु वॾो आ, मुचेरी वीचारो किथे करे सघंदो एॾो पंधु। हाणे त वीचारो पोढ़ो थी वियो आहे, किथे पंधु कंदो एतिरो। काकी थुल्हो मतारो त लॻो पियो आहे, पंधु न करे सघंदो। अय अम्मा, इहो थुल्हो मतारो आहे तॾहिं त पंधु ई वीचारो कोन थो करे सघे। हुजे सन्हड़ो त वते छलांगू हणंदो। काकी जे तव्हां काका खे चवंदो त हू पाण सां गॾु असांखे बि शहर वठी वेंदो। हेॾे ॻाल्हि त ॿुधो, इहो तव्हां शहर वञी छा कंदो? हा, छा कंदियूं तव्हां उते शहर वञी? असां पंहिंजी सहेली नाज़ा खे वञी ॻोल्हींदीसीं न काकी। नाज़ा खे उते ॻोल्हण लाइ घणा विया आहिनि, तव्हांजे वञण जी उते का ज़रूरत कोन्हे का। काकी कर कुर्ब, काका खे वञी मिंथ कर न। न, पर जेकॾहिं मां हुनखे मिंथ कई बि त तव्हांखे ऊ छा शहर वठी वेंदो? दिमाग़ ख़राब थियो अथव। तूं हुनखे चओ वधीक असां बि काका खे मिंथ कंदीसीं काकी। चङो ठीकु आहे, जे एतिरो चओ थियूं त राति अचे मुजेरी त चवांसि थी। हाणे ख़ुशि? काकी पोइ राति असां ईंदियूंसीं, सभु गॾिजी काके मथां ज़ोर रखंदियूंसीं। काकी हिकु दफ़ो असां शहर वञूं, पोइ तूं ॾिसजांइ कीअं थियूं नाज़ा खे ॻोल्हे लाहूं। ठीकु आहे न काकी? असां ईंदियूंसीं। मालिक साईं ख़ुशि रखे न न्याणियुनि खे। नाज़ा खां सवाइ हिननि जी बि कान थी सवे। हाणे वरी ख़बर पई आहे हिन जी छोरी हितां भॼी वई आहे, तॾहिं इहे भॼ में आहे। इहा भला तोखे ख़बर कीअं पई? चाचा ॻाल्हि पियो करे त हुननि हुनजे मथां ज़ोर रखाए SP साहब खे फ़ोन कराई अथनि ऐं सूबेदार जे मथां घणो ज़ोर रखियो अथनि। जेकॾहिं SP साहब जो ज़ोर आहे त पोइ पुलिस सॼे शहर खे उथलाए छॾींदी। यार मां बि इहो थो सोचियां त ख़ुदा करे हुनखे छोकिरी वापसि मिली वञे। उहे वीचारा इज़तदार माण्हू आहिनि, जेकॾहिं ॻोठु वापसि विया त कहिड़ो कंधु खणी घुमंदा। अहमद, हुननि जी छोकिरी अॻुवा केरु करे थो सघे? जेकॾहिं असां हुन इलाइक़े जा हुजूं हा त असांखे ख़बर पइजी वञे, पर हाणे हुननि खे पुलिस ॻोल्हे थी। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।